अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया ग़ज़ाल आबड़ो आया वया बिशारा सुमरो नजर वजनासी खास खबरन ते। उत्तर वज़ीरिस्तान में सरहद पार खां दहशतगर्दन जो हमलो 3 जवान शहीद। ISPR मौजूद फोर्सेस की भरपूर कार्रवाई में दहशतगर्दन के वॾे नुक़सान जा इतला आहिनि। दहशतगर्दन तरफ़ां अफ़गानिस्तान की ज़मीन इस्तेमाल करण ते मज़म्मत कयूं था। पाक फ़ौज दहशतगर्दी के ख़ात्मे लाइ पुरज़्म आहे। अमरीका पारां साज़िश बाबत क़ौमी सलामती कमेटी की पधिराई की आजियां। अमरीकी पॾेही खाते जी तर्जमान नायब तर्जमान जो चवणु आहे त अमरीका लाॻी तो उहो चवंदो आयो आहे त साज़िश बाबति अफ़वाहनि में का सदाकत न आहे। पाकिस्तान सां जटरादार सहकार खे अहमियत ॾियूं था। मज़बूत खुशहाल ऐं जमहूरी पाकिस्तान अमरीकी मुफ़ादनि लाइ अहम आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ एक ॾींहं जे दौरे ते कोयटा पहुची वियो। वज़ीर आज़म जो बलोचिस्तान के वॾे वज़ीर अब्दुल कुदूस बिज़न जो इस्तक़बाल कियो। वज़ीर आज़म के बलोचिस्तान में हलंदड़ तरक़ियाती मनसूबनि ऐं अमन अमान बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। पाकिस्तान में पेट्रोलियम वारियुनि शयुनि में इज़ाफ़े जो इम्कान वधी वियो। फ्यूल सब्सिडी ख़त्म करण जो इशारो। नाणे वारी वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल जी IMF अख़्तियारनि सां मुलाक़ात। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल चवे थो IMF सां गॾिजी सब्सिडी ख़त्म करण ते राज़पो ज़ाहिर कयो। मुतफ़िक़ आहियूं त मुल्क सब्सिडी बर्दाश्त नथो करे सघे। घटाइणी पवंदी। IMF चाहे थो पेट्रोल ते फ्यूल सब्सिडी न ॾिनी वञे। प्रोग्राम डीरील थी चुको हो जंहिंखे वापसि आणणो पवंदो। मुल्की मईशत लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। इमरान ख़ान जी सियासत पुठियां जेका सोच आहे उन जे ख़िलाफ़ आहियूं। असां सिलेक्टेड खे घर भेड़ो करे तारीख़ रक़म कई। UP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयानु चवे थो माज़ी में बि असां मिसाक़ जमहूरियत ते कमु कयो हो। यूरोप में जंग दौरान मुख़ालिफ़ पार्टियूं मुतहद थियूं। फरीदाबाद वेझो बाहि मुतासिर ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में हुकूमत पारां बहाली जो कमु शुरू न थी सघियो। 5 ॾींहं गुज़री वञण बावजूदि इंतिज़ामिया बाहि ते मुकमल तौर ज़ाब्तो आणण में नाकाम। तबाह थियल घरनि जो मलबो बि न हटी सघियो। पीअण जो पाणी न मिलण सबबि मुतासिर उञ मरण लॻा। बाहि मुतासिरनि जी सहायता लाइ नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जो चेयरमैन अॼु मुतासिर ॻोठ पहुचंदो। जनरल अख्तर नवाज़ मुतासिर हज़रत अली करमुल्लाह वजह जी शहादत जो ॾियारो मज़हबी अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो पियो वञे। कराची में मरकज़ी मातमी जुलूस निश्तर पार्क खां बरामद थींदो। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु। जुलूस रिवायती रस्तनि खां थींदो। इमाम बारगाह हुसैनिया एरिया खां खारादार पहुची नहर थींदो। हैदराबाद बिरपखास शहीद बेनज़ीराबाद सखर ऐं लाड़कानो डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि मां मातमी जुलूस बरामद कया पिया वञनि। सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम कया विया। जुलूसनि जे रूटनि ते मोबाइल फ़ोन सर्विस मुयसरु।